अरबी समुंड मां उथियल इंतहाई शदीद ऐं ख़ौफ़नाक तूफ़ान बिपार जोए आख़िरी वक़्त ते पंहिंजो रुख़ तब्दील करे सिंध खां परे थियण लॻो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त तूफ़ान हाणे कराची खां 370, ठटे खां 355 ऐं केटी बंदर खां 290 किलोमीटर जे फ़ासिले ते उत्तर ऐं ओभर ॾांहुं वधी रहियो आहे। रुख़ तब्दील करण बावजूदि इहो तूफ़ान सुभाणे केटी बंदर ऐं भारती गुजरात जे विच वारे इलाइक़े मां गुज़रण वक़्तु पंहिंजा ख़ौफ़नाक असर छॾे सघे थो। तूफ़ान जे असरनि सबबि ठट्टो, बदीन, सिजावल, थरपारकर, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसातुनि जो इहो सिलसिलो 17 जून ताईं जारी रही सघे थो। तूफ़ान जे असरनि सबबि कराची, हैदराबाद, टंडो मोहम्मद खान, टंडो अलहयार, शहीद बेनज़ीराबाद ऐं सांगड़ ज़िलनि में बि 16 जून ताईं तेज़ हवाउनि सां बरसातूं पवण जा इम्कान आहिनि। तूफ़ान जे ख़तरे सबबि पाक फ़ौज, रेंजर्स, नेवी ऐं इंतिज़ामिया जूं टीमूं सिंध जे साहेली पटीअ मां हेल ताईं 70,000 खां वधीक माण्हुनि खे ॿाहिरि कढी चुकियूं आहिनि। फ़ौज जे हिक जथे पारां खारोशाण जे समुंड में फाथल केतिरनि ई ख़ानदाननि खे ॿाहिरि कढियो वियो। पाक फ़ौज जी हिक ॿी टीम डीपलो तालुक़े जे शकूर ढंढ में कामयाब रेस्क्यू ऑपरेशन कंदे औरतुनि ऐं ॿारनि समेत सवें माण्हुनि खे बचाए वरितो। फ़ौजी जवाननि पारां हयातियूं ख़तरे में विझी मुतासिरीन खे बचायो वियो। नेवी तोड़े रेंजर्स पारां बि साहेली इलाइक़नि मां माण्हुनि खे रेस्क्यू करण जो सिलसिलो जारी आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त मुतासिरीन लाइ कराची मां राशन जूं 11 ट्रकूं उमाण खां सवाइ मोबाइल मेडिकल कैंप जी सहूलियत बि ॾिनी वई आहे। बदीन, सिजावल ऐं ठट्टे में रेंजर्स पारां 77 रिलीफ कैंप्स बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि। डीजी रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास हंगामी इजलास जी सदारत कंदे साहेली इलाइक़नि में रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण लाइ रेंजर्स जा वधीक जथा उमाण जा हुकुम जारी कया। डीजी रेंजर्स हिदायतूं ॾिनियूं त बदीन, ठट्टे ऐं सिजावल में वधीक ॿेड़ियूं, लाइफ जैकेट्स ऐं ॿियो सामान बि उमाणियो वञे ऐं रिलीफ तोड़े मेडिकल कैंप्स ते दवाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी फ़राहमी यक़ीनी बणाई वञे। समूरनि इदारनि जे गॾियल कोशिशुनि ऐं तूफ़ान जो रुख़ तब्दील थियण खां पोइ उमेद आहे त सिंध जा माण्हू हीअ आफ़त बि उकारे वेंदा।